नाज़रीन, इत्तेहादी सरकार पारां एक भेरो ॿीहर तेल पेट्रोल डीज़ल जे अघनि में वाधारो करे गरीब मिसकीन पोइ तवाम जेका अॻे ई महांगाई सताल आहे उन्हनि जी मुश्किलातनि में ॿीणो इज़ाफ़ो कयो आहे। पेट्रोल 270 खां मथे चाढ़े छॾियो अथनि। हाणे ग़रीब माण्हू रक्षनि जा किराया, असां रक्षो हलाए पंहिंजे बचनि जो गुज़र सफ़र करियूं था। हाणे को असां वटि सवारी खां चढ़ण लाइ तयारु कोन्हे को, सुबुह खां ईअं बीठा आहियूं पिया। ऐं हिकिड़ो महांगाई, अटो महांगो, हर शइ महांगी, गिह महांगो। ऐं ग़रीब माण्हू जेको 500-600 रुपया तारीख़ कमाए उहो कीअं गुज़र सफ़र पंहिंजे बचनि जो कंदो। 250 रुपया कमाइण वारा 250 रुपया लीटर पेट्रोल आहे। हाणे असीं शाम जो बचनि लाइ छा वठी खणी वञूं? सोचूं था 130 रुपया खां 160 रुपया किलो अटो फ़र्क़ु कयो पियो वञे। खंडु चांहि खे ॾिसूं, पेट्रोल खे ॾिसूं, केॾांहुं वञूं? अटे जी करियूं, ॿोर जी करियूं, अघाई जी कयूं, घर जी कयूं, कंहिंजी पूरी कंदासीं? हीअ असांखे हुकूमत अहिड़ी न खपे जेका ॾींहुं पां ॾींहुं महांगाई कंदी थी वञे। गरीब माण्हू केॾांहुं वञूं? यार वॾो तेल महांगो, घटि महांगो, खंडु महांगी, अटो महांगो। सीगा मिसकीन माण्हू असांजूं गाॾियूं आहिनि, छो तेल महांगा थी विया, हर शइ महांगी थी, असां ज़ुल्म आहे। असीं हाणे पाण खे तेल हाणे बाहि ॾियूं ॿियो हाणे छा कंदासीं? हर शइ चढ़ी वई आहे, तेल चढ़ी आहे, जेके सामान ॿिया वग़ैरह सभु चढ़ी विया आहिनि। पेट्रोल वधाए छॾनि, हीअ ज़ाल में वेठा आहिनि। आवाम छा अॻिते हलंदी? इहा सूरत हाल लॻी पई, आवाम तबाह थींदी। आवाम जे लाइ कुझु सोचियो वञे। अपील था कयूं त असांजे लाइ कुझु पेट्रोल क़ीमत घटि कई। कैमरामैन अली रज़ा ख्वाजा सां गॾु मोहम्मद हुसैन गोपांग, KTN न्यूज़, तलहार।